الأنفس ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمین. نہ دنیا سے نہ دولت سے نہ گھر آباد کرنے سے، نہ دنیا سے نہ دولت سے نہ گھر آباد کرنے سے تسلی دل کو ملتی ہے خدا کو یاد کرنے سے، تسلی دل کو ملتی ہے خدا کو یاد کرنے سے. نہ جب تک میں کٹ مروں سید یثرب کی عزت پر، نہ جب تک میں کٹ مروں سید یثرب کی عزت پر، اللہ شاہد ہے میرا ایمان کامل ہو نہیں سکتا، خدا شاہد ہے میرا ایمان کامل ہو نہیں سکتا. دل دی محمد صلی اللہ علیہ وسلم. اللہم صلی علی سیدنا محمد النبی الأمی وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ تبارک و تعالی جو احسان تھے رب جا کرم تھا مہربانی تھی جمعہ مبارک کے لیے میں اسایا کائنات جے سب کا بہترین جگہ اللہ جے گھر مسجد کے اندر جمع تھیا ہیں. اللہ پاک دعا ہے کہ اللہ سے اسا جے اچن کے بہن کے پنجی بارگاہ میں حاضری دینا کے قبول فرمائے. کائنات جا سب در جن وقت میں بند تھی دائیں ان وقت میں صرف ہکڑو در کھلے ہوندا ہے. اوہاں کے کہیں تعلیمی ادارے میں کم ہو جائے، پولیس میں کم ہو جائے، ایس پی صاحب میں کم ہو جائے، ڈی ایس پی میں کم ہو جائے، انہوں جو تمہیں انتظار کندا چھنچر تے بند ہوندا، آچر تے بند ہوندا، جمعے جو ہاف ڈے ہوندو، رات جے ٹائم تے تمہیں کے نہ ملندا صاحب ننڈر پیو. بھلی خدا نہ خواستہ کہ مانوں جے گھر میں چوری تھی ونے، کہ مانوں جے گھر میں کو حادثو تھی پوے، اوہاں کے کو بھی ادارو الرٹ نہ ملندو. خاص کرے اساں جے ان معاشرے دے اندر تے جن ادارن کی ذمہ داری ہے وہ بیچارہ آرام مزا ستا پیا ہوندا ہے. یا کائنات کے اندر ہکڑی ذات ہے جیکا ہر وقت بیدار پیا ہے، جاگے تھی، ننڈ رکھاں پاک ہے، جن دے لائے فرمائند اللہ تاخذہ سنۃ ولا نوم. اللہ تبارک و تعالی جی ذات ہوا ہے جن اللہ جی ذات کے ننڈ تے نہ ایندی پر ننڈ رکھاں اگ میں جیکا اونگ ہے او جھڑاٹی تے بھی آئے، انہاں او جھڑاٹی کھا بھی مجھے اللہ جی ذات پاک ہے. ننڈ تے پرے جی گال رہی فرمائند ہے جے کریں او جھڑاٹی اچے اونگ اچے اللہ جی ذات کے تے زمین آسمان جو نظام جیکو ہے درم برم دی. ہن زمین آسمان کے پیار والی ذات اللہ جی، ان کے پیدا کرنے والی ذات اللہ جی، رات کے ڈیہ میں بدلانے والی ذات مجھے اللہ جی، ڈیہ کے رات میں بدلانے والی ذات مجھے اللہ جی. تعریف جے لائق اللہ جی ذات آئے جن اسائیں اوہاں کے اڑو حسین چہرو ہیں، حسین صورت اساں کے نصیب فرمائی، صحت نصیب فرمائی، رزق نصیب فرمائی. جے اللہ پاک ماں جے پیٹ جے اندر اوائیں اساں جی وا خلقت عطا فرمائی جو اوائیں اساں جڑو کائنات جے اندر ہن وقت تائیں 8 ارب انسان جو تعداد پیدا تھی چکو ہے. پر اوہاں ॾिसो त سائنس بھی نہ شے جی تحقیق کئی ہے ت ہی جے انسان جا فنگر پرنٹس آئیں، فنگر جا نشان، آنگرن جا نشان، یہ انسان جا پاڑ میں نہ ملندا. بلی اربن جی تعداد ملن، ہر کنहिं نشان الگ، ॿियो زبان جا نشان، یہ پاڑ میں نہ ملندا.
चेहरो तवई मुख्तलिफ, कद बि तवई मुख्तलिफ, पर जेकॾहिं कंहिं जॻह ते इंसान जी काशे चेहरो में ते थी बि पवे काथे जाड़ा पुट जाड़ा, पर को बि फिंगर प्रिंट्स उन्हनि जा अलॻि हूंदा, ज़बान जो निशान उन्हनि जो अलॻि हूंदो। फरमाई त इन सारी काइनात खे, इन आसमान जे अंदरि केतिरियूं गैलेक्सियूं अल्लाह पाक पैदा कयूं। अॼु बि साइंस इन शइ जी तहक़ीक़ में लॻी पई आहे। 1400 साल गुज़री विया क़ुरान जे नाज़िल थियण खे, साइंस अञा इहा बि तहक़ीक़ न करे सघी त काइनात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जूं पैदा कयल काइनातूं केतिरियूं आहिनि। अल्लाह पाक इन जे करे क़ुरान जी इब्तिदा में फरमायो, फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फरमाए सुबह जो उथो या मानी खाओ, शाम जो सुम्हो, हर वक्त में अल्लाह जो नालो ज़बान ते हुजे। फरमाए तव्हां अञा पैदा ई कोन थिया हुयो, अॻ में बि अल्लाह जी ज़ात हुई। जॾहिं तव्हां हिन धरतीअ ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे करे क़ब्र जे अंदरि हलिया वेंदव, फरमाए उन खां बाद में बि अल्लाह जी ज़ात मौजूद हूंदी। काइनात में जेके पंहिंजो पाण खे सम्झंदा हुआ, असां पंहिंजे वक़्त जा वॾे में वॾा ज़ालिम, वॾे में वॾा ताक़तवर, अॼु उन्हनि जो नालो निशानी काइनात में कोन्हे। मां तव्हांखे वीडियो भरे ॾेखारियां। हाणे मां 2 ॾींहं वियो न पंहिंजे मदरसे रते दरे, त पंहिंजे माइटनि जो असांजो क़ब्रिस्तान आहे मीरपुर भुटे में, उते मुमताज़ भुटे जी क़ब्र बि उते आहे। यकीन ॼाणो सॼो क़ब्रिस्तान सैलाब जे पाणी में बुॾो पियो हुजे, को त पाणी कढण लाइ तयारु कोन्हे। इहे क़ब्रूं पाणी में तरनि। हाय अल्लाह, छा कंदे इंसान दुनिया जे तख़्ते ते केॾो बि मोतबर हुजे, केॾो बि फाड़ो खान हुजे, केॾो बि मोतबर हुजे, छा कंदे आख़िर त अल्लाह जी ज़ात जे तरफ़ वञे। फरमाईंदा केॾो बि मोतबर हुजे, ज़मीन खे त तूं लोॾे ई नथो सघे। फली खणी केॾो बि ज़ोर सां पंहिंजे क़दम खे ज़मीन जे तख़्ते ते हणो, फरमाईंदा ज़मीन एॾी त मज़बूत बीठी आहे, इन ज़मीन खे तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां लोॾाए बि नथो सघे। फरमाईंदा इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़ि वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब। फरमाई ज़मीन खे पैदा कंदड़ मुंहिंजो अल्लाह, आसमान खे पैदा कंदड़ मुंहिंजो अल्लाह, राति पंहिंजे वक़्त में पंहिंजो सियाही ऐं काराइप छॾे करे ॾींहुं अची थो वञे, ॾींहुं वरी पंहिंजी रोशनी ख़तमु करे राति थी अची वञे। फरमाई त इन्हनि सभिनीनि खे मटाइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। फरमाई त लआयातिन लिउलिल अलबाब, आहे को अकुलमंद जेको इन्हनि मां अकुल वारो सम्झ, इन्हनि निशाननि मां पंहिंजो अकुल वठे, सम्झ वठे, अचे अल्लाह जी ज़ात जे तरफ़। अॻे बि अल्लाह, पोइ बि अल्लाह, असां ज़िंदा आहियूं बि अल्लाह, मरी वेंदासीं बि अल्लाह, आख़िरत जे अंदरि इन आलम बरज़ख जे अंदरि बि अल्लाह, आलम क़यामत जे अंदरि बि अल्लाह, हिसाब किताब वठण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी। अल्लाह इन इंसान खां हिसाब ऐं किताब वठणु फरमाईंदो, इंसान खां आख़िर में पुछंदो, ॿुधाए हेॾी अज़ीम ज़िंदगी नसीब फरमाई, मां किथे गुज़ारियई, माल किथां कमाई, किथे हिन माल खे ख़र्च कयई। मुंहिंजा माइट मूंखां पुछनि पिया, साईं ॾाढो परेशान आहियूं, तकलीफ़ आहे, माल कमायूं था, महांगाई थी वई, तकलीफ़ आहे ॾाढी, तव्हांखे फ़र्क़ु नथो पए? असांखे फ़र्क़ु नथो पए, छाजे करे? इन जे करे तवक्कुल आहे अल्लाह जी ज़ात जे मथां, इन जे करे फ़र्क़ु नथो पवे। तवक्कुल आहे अल्लाह जी ज़ात जे मथां। छो? जेकॾहिं हूंदा खीसे में पैसा, गोश्त वठी बचनि खे खाराईंदासीं, न हूंदा पैसा त वठी सब्जी वठी खाराईंदासीं, न हूंदा पैसा वठी इन दाल वठी करे खाराईंदासीं, न हूंदा दाल जा पैसा वठी बसर वठी करे खाराईंदासीं। फरमाईं त हर हाल में अल्लाह रब्बुल जलाल जी ज़ात जो शुक्र कंदड़ इंसान बणिजी पवे, अल्लाह हुनजी ज़िंदगी खे आसान बयानु फरमाईंदो। मां तव्हांखे सुस्ती नथो सेखारियां, मता ये लाडू जेके लीडर आहिनि तव्हांखे चवंदे तव्हांखे सुस्ती था सेखारनि। मूंखे मुंहिंजे माइट चयो, मूं हुनखे चयुमि अगरि रड़ी करण जो फ़ाइदो तुंहिंजे रड़ियुनि सां शाबाश शरीफ़ खे फ़र्क़ु पवे थो, मुराद शाह खे फ़र्क़ु पवे थो, टको फ़र्क़ु कोन थो पवे। खाम जो पंहिंजो रत जो पाउ वठे थो साड़े, अच्छा अथई हिमत त रोड ते पंहिंजो ख़ानदान वठी बिलाक कर, पोइ खणी हुकूमत खे फ़र्क़ु पवंदो। पंहिंजे ज़मीर जे अंदरि रोइण जो, घर में रड़ी करण जो, साईं महांगाई थी वई, मरी वियासीं, फ़ाइदो करो, अथई हिमत त रोड ब्लॉक कर, एहतजाज कर, जमहूरियत हुकुमत तव्हांखे रोड ब्लॉक कयो, असां मुल्हनि करे रोड ब्लॉक कयोसीं, असांजी पघार वधायो, गाड़ियूं बि ॾियो असांखे, मुफ़्त में पिन टुकरनि जा ताना बि ॾियो, उनजे बावजूद बि मुल्हनि करे एहतजाज कयोसीं न, छाजे करे? ताल्लुक़ अल्लाह जी ज़ात सां। फरमाईंदा लआयातिन लिउलिल अलबाब, इन में रब पंहिंजूं निशानियूं रखणु फरमायूं, रब पंहिंजूं निशानियूं रखणु फरमायूं।
अल्लाह पाक इन्हनि जे अंदरि इंसान जे लाइ सबक़ रखियो। फरमाईं त या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। फरमाईं ईमान वारो अल्लाह पाक खां तव्हांखे मदद घुरणी हुजे, तव्हां सब्र ऐं निमाज़ सां मदद वठंदा वञो। तव्हांजे मथां मुसीबत अचे, मूं अर्ज़ु कयमि DC साहब, SP साहब, फलाणा टर साहब सभु निंड पिया हूंदा, राति जे वक़्त में तव्हां पंहिंजे हंध था उथी, मुसीबत अचे हथड़ा खणी करे अल्लाह जी ज़ात खे सॼो। फरमाईं त अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाहु, अरबी जे अंदरि इज़ा चइबो आहे जंहिं वक़्त में। फरमाईं त 24 कलाकनि जो बि शर्त न आहे, 24/7 जो बि शर्त न आहे, त 7 या 24 कलाक खुलियल आहे। फरमाईं त न जंहिं बि वक़्त में सॼण तव्हांजो कमु आहे, फरमाईं त तव्हांजे सद जो जवाब बि अल्लाह ॾींदो आहे। फरमाईं त वयक्शिफु सुअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़, तव्हांजी मुसीबत खे बि टालण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी, तव्हांजे सद जो जवाब ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी। अचो न अल्लाह जी तरफ़, अचो न अल्लाह पाक खे मोहब्बत कयो, अल्लाह सां इश्क़ कयो, अल्लाह जी ज़ात सां ज़िंदगी वक़फ़ करे छॾियो, अल्लाह जी ज़ात जे ख़ातिर ज़िंदगी वक़फ़ करे छॾियो, अल्लाह जी ज़ात जे ख़ातिर। अल्लाह सां जंहिं क़ुर्ब रखियो, अल्लाह सां जंहिं मोहब्बत रखी, अल्लाह पाक उनजी ज़िंदगी में बरकत नसीब फरमाईंदो आहे। सो मुंहिंजा दोस्तो, इहा जुम्मतुल मुबारक जे ॾींहं में असां ईंदा आहियूं पंहिंजे रूह खे ताज़गी ॾियण जे लाइ। हे क़ुरान ॿुधूं था, रूह ताज़ो थो थी पवे, ख़बर पवे थी अल्लाह जे क़ुरान जे अंदरि। हज़रत सैयद अता शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं जेल में बंदि हुयो, उनखे जेल में चक्की ॾिनो कि तूं बग़ावत जो कैदी आहीं, तूं जेल में वेही करे चक्की पीस, अटो जेको पहिराईंदा आहिनि कैदियुनि खां, चक्की पियो। उन चयो मसइलो न आहे, उहो चक्की बि हलाईंदो पियो वञे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन खां क़ुरान पढ़णु शुरू कई। थोरे अरसे खां बाद में जेलर भॼंदो आयो, चवंदा त अल्लाह बस कर, इहो जेको पंहिंजी ज़बान सां पढ़े थो इनखे पढ़णु बंदि कर, थोरी देरि जेकॾहिं वधीक क़ुरान पढ़ी त मुंहिंजी दिलि फाटी पई। ऐं हुन चयो जिते मोहम्मद जा उम्मती अहिड़ो क़ुरान पढ़नि था, उते मोहम्मद जे क़ुरान पढ़ण जो शान छा। जंहिं मोहम्मद खे अल्लाह पाण फरमाए, मोहम्मद तो क़ुरान पढ़ंदो वञ त मां अल्लाह हुन क़ुरान खे ॿुधंदो। इहे ईमान जूं लोलियूं आहिनि, ईमान जूं लहरूं आहिनि, इन्हनि सां ईमान जे अंदरि करंट पैदा थींदो आहे ऐं माण्हू इन जे करे पंहिंजे बच्चनि जे अंदरि इन क़ुरान जे करंट खे छॾे ऐं उनखे दिलि जी ख़ुशीअ सां, शौक़ सां, ज़रूरत सां सम्झी करे, ईअं न त रेज़गारी जे तौर ते ॿधो टाइम, ॿधा पैसा दुनिया जी तालीम जे अंदरि, ऐं बाक़ी हिन टाइम ते थोरो वांदो आहे उहो पढ़ंदो आहे, चलो मिलाने छॾे थो सघां, इहो कम बि माण्हू न करे, थोरो क़ुरान खे अहमियत ॾे। अहमियत ॾींदासीं, अल्लाह उन्हनि जे सदके असां जॾहिं अंदरि हलिया वेंदासीं मिटीअ जे अंदरि, पोयां बच्चो क़ुरान पढ़ंदो, नियत करे न करे अल्लाह अबे जी कोशिशि जे करे उनजी क़बर ते रहमत जो मींहुं वसाइणु खपे। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।